आउज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम ॾिसण ऐं ॿुधण वारनि खे अस्सलाम वालेकुम। दोस्तों, असां पंहिंजे पार्ट ऑफ स्पीच जो कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं काइंड ऑफ नाउन खे जीअं डिफाइन करे रहिया आहियूं त अॼु बि असां काइंड ऑफ नाउन जे हिकु टॉपिक खे हिन क्लास में खणाया आहियूं। हिन क्लास में असीं ॻाल्हि कंदासीं नंबर जे मुतालिक़, जंहिंखे असीं अदद चवंदा आहियूं ऐं नंबर जे अंदरि ॿ ऑप्शन ईंदा आहिनि। नंबर हिकु सिंगुलर नेम एंड ॿियो नंबर आहे प्लूरल नेम। त अॼु असां हिन क्लास में ॻाल्हि कंदासीं सिंगुलर नेम जे ऐं प्लूरल नेम जे मुतालिक़। त सिंगुलर नंबर कहिड़ा हूंदा आहिनि, प्लूरल नंबर कहिड़ा हूंदा आहिनि, इहो सभु असां डिटेल में हिन क्लास में डिफाइन कंदासीं ऐं पढ़ंदासीं। इहो केतिरनि तरीक़नि सां असां सिंगुलर खे प्लूरल में कन्वर्ट कंदा आहियूं ऐं उन्हनि में कहिड़ी कहिड़ी चेंजिंग आणंदा आहियूं, इहो असां डिटेल में हिन क्लास में जेको आहे सो क्लियर कंदासीं। लेकिन हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी तव्हां सां हिकु गुज़ारिश हूंदी, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन मिली सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी क्लास खे। नाउन जे अंदरि हिकु ऑप्शन हूंदो आहे, हिकु काइंड हूंदो आहे जंहिंखे असीं नंबर चवंदा आहियूं ऐं नंबर में ॿ ऑप्शन हूंदा आहिनि, हिकु हूंदो आहे सिंगुलर नेम ऐं ॿियो हूंदो आहे प्लूरल नेम। सिंगुलर नंबर हूंदा आहिनि, इन्हनि खे असीं प्लूरल में कन्वर्ट कंदा आहियूं मुख़्तलिफ़ तरह जी काइंडनि में। लॻभॻि उहे 7 तरीक़ा आहिनि जिन्हनि में असीं सिंगुलर खे प्लूरल में कन्वर्ट कंदा आहियूं। उहे कहिड़े तरीक़े सां कन्वर्ट कंदा आहियूं, इहो सभु असां जेको आहे सो हिन क्लास खे स्टार्ट कंदा ई आहियूं। लेकिन वरी बि चवंदुसि त हिन वीडियो खे अव्हां लाइक करे छॾियो। सिंगुलर नंबर खे असीं चवंदा आहियूं वाहिद अदद ऐं प्लूरल नंबर खे असीं चवंदा आहियूं अदद जमा। त अदद वाहिद मतिलबु हिकु, जमा माना हिक खां वधीक। असांखे इहो सभु डिटेल में ख़बर आहे। त सिंगुलर नेम चवंदा आहियूं, सिंगुलर नंबर चवंदा आहियूं असां हिक खे, ऐं प्लूरल नंबर या प्लूरल जेको आहे सो नंबर या नेम चवंदा आहियूं अदद जमा, यानी कि हिक खां वधीक। हिकु हुजे त उहो असांजो थींदो सिंगुलर, जेकॾहिं हिक खां वधीक हुजे त उन खे असीं चवंदा आहियूं प्लूरल। यानी कि नंबर में रूल हूंदा आहिनि 7 रूल। त असां फर्स्ट रूल खां स्टार्ट ई कंदा आहियूं। फर्स्ट रूल आहे असांजो, फर्स्ट रूल में छा चयो वियो आहे इहो असां पढ़ूं था। फर्स्ट रूल में चयो वियो आहे जंहिं वाहिद इस्म जे आख़िर में जेकॾहिं हरफ़ सही यानी कि कॉन्सनेंट हुजे त उन पुठियां एस रखण सां जमा ठहंदो। इहो की इन जे हिते असीं मिसाल कंदा आहियूं। मिसाल में तव्हांखे ॿुधायां थो त जेकॾहिं कॉन्सनेंट ते को अखर ख़तमु हुजे त उन खे असीं प्लूरल में कहिड़े तरीक़े सां कन्वर्ट कंदा आहियूं। इन लाइ हिते हिकु टेबल आहे, टेबल में ही रो आहे सिंगुलर जी, ही आहे प्लूरल जी। जेकॾहिं काओ जे आख़िर में डब्ल्यू यानी कि डब्ल्यू असांजो कॉन्सनेंट आहे, एन असांजो कॉन्सनेंट आहे, एल असांजो कॉन्सनेंट आहे, टी असांजो कॉन्सनेंट आहे। इन तरीक़े सां जेकॾहिं को बि नाउन जेको आहे सो कॉन्सनेंट लेटर ते ख़तमु थिए त इन सां असां फ़क़ति एस जो इज़ाफ़ो कंदासीं त उहो असांजो प्लूरल थी वेंदो। जीअं हिते असांजो काओ आहे, काओ जे पुठियां असां एस खे ऐड कंदासीं त काओस थी वेंदो, त काओस असांजो थी वेंदो जाम ॾकियो। जीअं हिते फैन आहे, फैन असांजो सिंगुलर आहे, जेकॾहिं फैन सां असां एस जो इज़ाफ़ो कंदासीं त फैन्स थी वेंदो ऐं पोइ असांजो प्लूरल थी वेंदो। उमेद कंदा आहियूं फर्स्ट रूल तव्हांखे सम्झ आयो हूंदो। फर्स्ट रूल में असीं ॻाल्हि कईसीं त जेकॾहिं को बि असां वटि नाउन हुजे ऐं उहो ख़तमु हुजे कंहिं कॉन्सनेंट ते, त उन कॉन्सनेंट जे पोयां असां जेकॾहिं एस जो इज़ाफ़ो कंदासीं त उहो असांजो थी वेंदो प्लूरल। उमेद कंदा आहियूं सम्झ में अची वियो हूंदो। अच्छा, हाणे हलूं था हिकु ॿिए जा। हिकु ॿियो असां वटि उहो ई आहे त जंहिं वाहिद इस्म जे आख़िर में वाए आयल हुजे ऐं उन अॻियां हरफ़ इलत हुजे त इन पुठियां एस रखण सां अदद जमा ठहंदो। हिन रूल में इहो ॻाल्हि कई वञे पई त जेकॾहिं चवे थो को बि नाउन हुजे उन जे लास्ट में हुजे वाए, जीअं त डब्ल्यू आहे त हिन जॻह ते लास्ट में हुजे वाए ऐं इन खां पहिरीं हुजे वोवेल, त उन खे असीं प्लूरल कहिड़े तरीक़े सां ठाहे सघूं था। उन लाइ हिते जेको आहे सो मिसाल आहिनि। जीअं मिसाल में चयो वियो आहे ड्रे की टॉय, त वाए खां पहिरीं छा आहे, वाए खां पहिरीं ए असांजो आहे वोवेल लेटर, त यानी लास्ट में वाए हुजे ऐं इन खां पहिरीं को वोवेल लेटर हुजे त उन खे असीं प्लूरल ठाहिण लाइ छा कंदा आहियूं, फ़क़ति वाए जे पुठियां असां एस जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जेको आहे सो सिंगुलर खां प्लूरल में कन्वर्ट थी वेंदो नाउन। उमेद कंदा आहियूं ही तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो, क्लियर डिटेल में क्लियर थी चुको हूंदो त जेकॾहिं लफ़्ज़ को बि नाउन हुजे उन जे लास्ट में वाए हुजे ऐं इन खां पहिरीं को इन खां पहिरीं को वोवेल हुजे त असां इन सिंगुलर खे प्लूरल में कन्वर्ट करण लाइ फ़क़ति एस जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। वधूं था हाणे रूल नंबर 2 मां। रूल नंबर 2 में छा चवे थो? रूल नंबर 2 में चवे थो जंहिं वाहिद इस्म जे आख़िर में एस, डबल एस, सी एच, एस एच, एक्स या वरी ज़ेड
आयल हुजे त इन पुठियां ES ॻंढण सां अदद जमा ठहंदो। हाणे हिन रूल नंबर 2 में ॻाल्हि कजे पई त जेकॾहिं चवे थो को बि नाउन हुजे जेको ख़तमु हुजे एस ते या डबल एस ते, CH ते, SH ते, X ते या वरी Z ते, त इन्ही खे असीं प्लूरल ठाहिण लाइ छा कंदा आहियूं त इन्ही जे लास्ट में असीं ऐड कंदासीं ES ऐड करण सां असांजो सिंगुलर प्लूरल में कन्वर्ट थी वेंदो। इहो कीअं थींदो इन लाइ असीं हिते मिसाल कंदा आहियूं। मिसाल कुझु हिन तरह ते आहे, जीअं ते असां वठां बस असांजी आहे सिंगुलर, इन खे प्लूरल करण लाइ असां छा कंदासीं ES जो इज़ाफ़ो कंदासीं। हिते ES असीं ऐड कयोसीं त हीअ बस सिंगुलर खां प्लूरल में कन्वर्ट थी वई। हिते बस हिकिड़ी, हिते जाम बसूं। जीअं हिते गिलास आहे, इन जे लास्ट में आहे डबल एस, त इन खे असीं जेकॾहिं कन्वर्ट करणु चाहियूं था प्लूरल में त असां छा कंदासीं ES जो इज़ाफ़ो कंदासीं। बॉक्स असां वटि फ़क़ति 1 आहे, यानी कि सिंगुलर आहे, त इन खे असीं जेकॾहिं प्लूरल में कन्वर्ट करणु चाहियूं त असां छा कंदासीं ES जो ऐड कंदासीं। उमेद कंदा आहियूं तव्हांखे रूल नंबर 2 बि सम्झ में अची चुको हूंदो। अहिड़ा नाउन तव्हांखे सम्झ में अची चुका हूंदा जंहिंजे लास्ट में हुजे S या डबल एस या X या CH या SH या X या वरी Z, त अहिड़नि लफ़्ज़नि खे असीं कीअं प्लूरल में कन्वर्ट करे सघूं था। अच्छा, हाणे वधूं था अॻिते। इन खां अलावा जंहिं वाहिद इस्म जे आख़िर में O आयल हुजे त इन पुठियां ES ॻंढण सां जमा ठहंदो। हाणे इन्ही वांगुरु लफ़्ज़ जेकॾहिं नाउन असांजो O ते ख़तमु हुजे त उन्ही खे बि असां जेको आहे सो ES सां प्लूरल ठाहे सघूं था। उहो कीअं ठाहे सघूं था, उहो कुझु हिन तरह ते आहे। जीअं हिते आहे मैंगो, हीरो, पटाटो, टमाटो, हीअ असांजा आहिनि सिंगुलर। इन खे जेकॾहिं असीं प्लूरल में कन्वर्ट कंदासीं त ES जो इज़ाफ़ो कंदासीं। जीअं मैंगोज़, ठीकु आहे, हीरोज़, पटाटोज़, हिते असीं फ़क़ति ES जो इज़ाफ़ो कयोसीं। रूल नंबर 2 में ॻाल्हि कई वई आहे ES जी। ES जेको आहे असां ॿिनि तरहनि सां प्लूरल ठाहिण में कमु आणींदा आहियूं। ॿिनि तरहनि सां कीअं, जेकॾहिं असांजो नाउन ख़तमु हुजे S ते, डबल एस ते या वरी CH ते, SH ते, X ते, Z ते, त असां इन खे ES जे एड सां प्लूरल ठाहींदा आहियूं। जेकॾहिं असांजो नाउन O ते ख़तमु हुजे त बि असां ES खे ऐड करे प्लूरल ठाहींदा आहियूं। उमेद कंदा आहियूं रूल नंबर 2 पिणु तव्हांखे डिटेल में सम्झ अची चुको हूंदो। जेकॾहिं सम्झ न आयो हुजे त कमेंट ज़रूरु कजो। वधूं था पंहिंजे रूल नंबर 3 ॾांहुं। रूल नंबर 3 में कहिड़ी ॻाल्हि कई वञे थी। रूल नंबर 3 में असीं ॻाल्हि कंदा आहियूं जंहिं वाहिद इस्म जे आख़िर में Y आयल हुजे ऐं इन अॻियां हर्फ़ सही यानी कॉन्सनेंट हुजे त इन पोयां IES खे ॻंढण सां जमा ठहंदो। रूल नंबर 3 में ॻाल्हि इहो कई वई आहे, जेकॾहिं को बि लफ़्ज़ हुजे जेको ख़तमु हुजे Y ते ऐं इन खां पहिरीं हुजे को कॉन्सनेंट। इन खां पहिरीं असीं ॻाल्हि कई हुई त जेकॾहिं को बि लफ़्ज़ ख़तमु हुजे Y ते ऐं इन खां पहिरीं हुजे कंहिं वोवेल, लेकिन हाणे असीं ॻाल्हि करूं पिया त लफ़्ज़ ख़तमु हुजे Y ते ऐं इन खां पहिरीं हुजे को कॉन्सनेंट, असां छा कंदासीं Y खे कढे उन्ही वारी जॻह ते असां लिखंदासीं IES, त सिंगुलर खां प्लूरल में नाउन कन्वर्ट थी वेंदो। उहो कीअं थींदो इहो असां मिसाल तव्हांखे करे ॾेखारियूं था। मिसालनि में कुझु हिन तरह ते आहे। जीअं हिते ॾिसो बेबी जो लास्ट में आहे Y ऐं इन खां पहिरीं आहे कॉन्सनेंट, त इन खे जेकॾहिं असीं प्लूरल में कन्वर्ट कंदासीं त इन लाइ असीं छा कंदासीं त Y खे आहे कटे Y खे रिमूव कंदासीं ऐं ऐड करे छॾींदासीं IES, त जे असां वटि हुजे बेबी त इन खे कन्वर्ट कंदासीं IES लॻाइण सां असांजो कन्वर्ट थी वेंदो आहे प्लूरल में आर्मी आहे, लेडी आहे। त इन में पिणु असां जेको आहे सो कीअं कंदासीं प्लूरल लाइ, त हिते असां Y खे कटे IES जो इज़ाफ़ो कंदासीं, यानी कि Y वारी जॻह ते असीं IES जो ऐड कंदासीं त असांजो सिंगुलर खां प्लूरल में नाउन ठही वेंदो। हिते सिटीज़ आहे। इन हिसाब सां अव्हांखे ॿिया केतिरा ई लफ़्ज़ मिली सघनि था जेके ख़तमु हूंदा Y ते ऐं इन खां पहिरीं हूंदो को कॉन्सनेंट, त उन लाइ अव्हां जेको आहे सो रूल कहिड़ो फॉलो कंदा त Y खे रिमूव कंदा, IES जो इज़ाफ़ो कंदा। उमेद कंदा आहियूं रूल नंबर 3 तव्हांखे सम्झ अची चुको हूंदो। इन खां पोइ असांजो आहे रूल नंबर 4। रूल नंबर 4 में कहिड़ी ॻाल्हि कई वञे थी। रूल नंबर 4 में इहो ॻाल्हि कई वञे पई, जंहिं वाहिद इस्म जे आख़िर में F या FE आयल हुजे त इन खे कढे VES रखण सां जमा ठहंदो। सेम ई ॻाल्हि आहे, जेकॾहिं को बि लफ़्ज़ ख़तमु हुजे F ते या वरी FE ते, त असां छा कंदासीं F या
FE खे रिमूव कंदासीं, इन खे कटे इन वारी जगह ते रखे छॾंदासीं VES, त असांजो सिंगुलर नाउन प्लूरल में कन्वर्ट थी वेंदो। उहो कीअं थींदो, हिते असां तव्हांखे कुझु मिसाल ॾेखारियूं था। मिसाल असांजा कुझु हिन तरह ते आहिनि, जीअं हिते काफ, हाफ, लाइफ, वाइफ। ठीकु आहे, हीअ असां वटि 4 मिसाल आहिनि। जेको आहे सो काफ बि F ते ख़तमु आहे, हाफ बि F ते ख़तमु आहे, लाइफ जेको आहे असांजो FE ते ख़तमु आहे, वाइफ जेको आहे असांजो FE ते ख़तमु आहे। त इहो असांजा सिंगुलर नंबर आहिनि। त इन खे प्लूरल में कन्वर्ट करण लाइ असां छा कंदासीं, हितां F खे रिमूव करे छॾींदासीं, कैव्स करे छॾींदासीं, हैव्स करे छॾींदासीं, लाइव्स करे छॾींदासीं, वाइज़ करे छॾींदासीं। त इन हिसाब सां जेको आहे सो रूल में चयो वियो, उहो ई असां रूल हिते फॉलो कयो आहे। उमेद कंदा आहियूं रूल नंबर 3 ऐं रूल नंबर 4 तव्हांखे डिटेल में क्लियर थी चुका हूंदा। रूल नंबर 4 में पिणु असां उहा ई ॻाल्हि कईसीं त F खे या FE खे रिमूव करे VES जो इज़ाफ़ो कंदा आहियूं या एड कंदा आहियूं। हिते जीअं हिते काफ आहे त असां हितां F खे ख़तमु करे छॾियोसीं, हिन में असीं F नाहे लिखियो, सिर्फ़ु VES जो एड कयोसीं, इन जो जेको आहे सो इज़ाफ़ो कयोसीं, त असांजो जेको आहे सो सिंगुलर मां प्लूरल में ठही वियो असांजो नाउन। उमेद कंदा आहियूं तव्हांखे सम्झ आई हूंदी ॻाल्हि। जेकॾहिं नाहे आई त असांखे कमेंट ज़रूरु कजो। हाणे वधूं था अॻिते। इन खां पोइ असां वटि आहे नोट। किन मख़सूस वाहिद इस्मनि जे आख़िर में FO या FE पियल हुजे त इन पुठियां ES या VES ॻंढण बदिरां असां S जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। छा जो इज़ाफ़ो कंदा आहियूं, S जो इज़ाफ़ो कंदा आहियूं, त उहो असांजो सिंगुलर नंबर मां प्लूरल नंबर में ठही वेंदो आहे। उहो कीअं ठहंदो, इन लाइ हिते मिसाल आहे। मिसाल इहो आहे, जीअं हिते ॾिसो, जीअं हिते प्रूफ आहे, त असां प्रूफ खे असां IES सां न कंदासीं, फ़क़ति S ॾींदासीं, त असांजो प्लूरल ठही वेंदो। फोटू आहे, फोटूस जो असां ES जो इज़ाफ़ो न कंदासीं, फ़क़ति S जो इज़ाफ़ो कंदासीं, त फोटूस असांजो प्लूरल ठही वेंदो। उमेद कंदा आहियूं इहो नोट तव्हांखे सम्झ अची चुको हूंदो। हाणे वधूं था रूल नंबर 5 ॾांहुं। रूल नंबर 5 में छा आहे, इहो असीं ॾिसूं था। रूल नंबर 5 में ॻाल्हि कई वञे थी, किन जमा वाहिद इस्मनि जी अंदरीं हर्फ़ अलत खे बदिलाइण सां ठहनि था। यानी कि जेकॾहिं असां वटि कुझु अहिड़ा अल्फाज़ अची वञनि था जिन्हनि जे अंदरि वोवेल हूंदा आहिनि, त उन खे असीं प्लूरल ठाहिण लाइ सिर्फ़ु अंदरें वोवेलनि खे जेको आहे सो चेंज कंदा आहियूं, त उहे असांजा सिंगुलर खां प्लूरल में कन्वर्ट थी वेंदा आहिनि। उहो कीअं, हिते असीं मिसाल कुझु करे तव्हांखे ॾेखारियूं था। असां वटि हिते मिसाल आहे, जीअं मैन, वोमेन, फोटोथ। ठीकु आहे, त असीं मैन खे जेको विच में असां वटि आहे ए असांजो आहे वोवेल, त इन खे असीं कंदासीं ई में कन्वर्ट, त असांजो थी वेंदो प्लूरल। यानी कि असां छा कयोसीं, सिंगुलर में जेको वोवेल हो इन खे असीं चेंज कयोसीं, त असांजो थी वियो प्लूरल। हिते मैन में ए हो, त इन खे असीं चेंज कयोसीं ई में, त हिते असांजो मैन थी वियो। हीअ असांजो सिंगुलर आहे, हीअ असांजो प्लूरल थी वियो। इन खां अलावा वोमेन में पिणु ए आहे, त ए खे असीं ई में चेंज करे हिन खे असां प्लूरल करे छॾींदासीं। फोटा डबल ओ आहे, असां हिन खे डबल ई में चेंज कयोसीं, हीअ असांजो प्लूरल थी वियो। उमेद कंदा आहियूं तव्हांखे रूल नंबर 5 पिणु सम्झ में अची चुको हूंदो। हाणे वधूं था अॻिते। नेक्स्ट असांजो आहे रूल नंबर 6। रूल नंबर 6 में छा चयो वञे थो, इन लाइ पिणु सम्झण जी कोशिशि कयूं था। हिन में ॻाल्हि कई वञे पई कि इस्मनि जा वाहिद ऐं जमा साॻिया थियनि था। यानी कि कुझु असां वटि इस्म अहिड़ा हूंदा आहिनि, कुझु असां वटि नाउन अहिड़ा हूंदा आहिनि जेके प्लूरल बि हूंदा आहिनि, सिंगुलर बि हूंदा आहिनि, उन्हनि में का बि चेंजिंग नथी कजे। उहे कहिड़ा हूंदा आहिनि, उन लाइ हिते कुझु मिसाल आहिनि, जीअं हिते शीप, फिश, डीर, हेयर। ही सेम आहिनि। ॾिसो जेको शीप आहे उहो असांजो प्लूरल में ऐं सिंगुलर में सेम ई आहे। फिश असांजो सिंगुलर ऐं प्लूरल में सेम ई आहे। डीर असांजो सिंगुलर ऐं प्लूरल में सेम ई आहे। उमेद कंदा आहियूं रूल नंबर 6 पिणु तव्हांखे सम्झ अची चुको हूंदो। हाणे ॻाल्हि कंदासीं रूल नंबर 7 जी। रूल नंबर 7 असांजो लास्ट रूल आहे। हिन रूल में ॻाल्हि कजे थी त के इस्मनि जा जमा बेक़ाइदी ठहनि था। यानी कि कुझु अहिड़ा इस्म हूंदा आहिनि जिन्हनि जो को बि कानून न हूंदो आहे, उन्हनि जा नाला मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि पंहिंजे नालनि खां। उन्हनि में न असांखे एस एड करिणो आहे, न असांखे ES एड करिणो आहे, न असांखे IS, न असांखे VS, न उन्हनि में असां वोवेल चेंज कंदा आहियूं। उहे कीअं हूंदा आहिनि, उन लाइ हिते हिकु मिसाल आहे। जीअं हिते ॾिसो माउस, लाउस, ऑक्स, चाइल्ड। हिते ॾिसो हिन जो तमामु चेंज आहे। हिते असीं माउस आहे माइस थी वियो, हिते असांजो लाउस आहे लाइस थी वियो, हिते असांजो ऑक्स आहे ऑक्सन थी वियो, हिते असांजो चिल्ड आहे चिल्ड्रेन थी वियो। त कुझु अहिड़ा असां वटि नाउन हूंदा आहिनि। त उमेद कंदा आहियूं अॼु जी जेको असांजी क्लास हुई उहो तव्हांखे सम्झ आई हूंदी। अॼु असां ॻाल्हि कईसीं नाउन जी, उन जो हिकु काइंड हो जंहिंमें असीं ॻाल्हि कईसीं नंबर जी। ऐं नंबर में 2 ऑप्शन हूंदा आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे सिंगुलर नंबर, ॿियो हूंदो आहे असां वटि प्लूरल नंबर। सिंगुलर नंबर खे असीं चवंदा आहियूं वाहिद ऐं प्लूरल नंबर खे असीं चवंदा आहियूं जमा। त असां वटि काफ़ी अहिड़ा सिंगुलर नंबर हूंदा आहिनि, उन्हनि खे असीं प्लूरल में कन्वर्ट करण लाइ कुझु
जेको आहे सो रूल फॉलो कंदा आहियूं। उहे रूल असां हिन क्लास में तव्हांखे ॿुधाया ऐं डिटेल में सम्झाया, गॾोगॾु असां मिसाल ॾिना। जेकॾहिं इन खां पोइ बि तव्हांखे इहो ॻाल्हि सम्झ न आई हुजे या वरी को रूल तव्हांखे क्लियर न थियो हुजे त तव्हां असांखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो ऐं हिन वीडियो जे बारे में पिणु तव्हां ज़रूरु कमेंट कजो ऐं हिन वीडियो खे तव्हां लाइक ज़रूरु कजो। इंशाअल्लाह ताला हाणे असां हिकु ॿी क्लास सां तव्हां सां मिलंदासीं। तेसिताणी ख़ुदा हाफ़िज़। सिंध बारा जियन सिंधी टोपी अजरत बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीत